Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंध में चोमासे जी जारी वसकारन केतराई शहर ऐं इलाइक़ा ॿोड़े छॾिया। कराची जे गुलबर्ग, गुलशन इकबाल, करीमाबाद, लियाकताबाद, सदर, PIP कॉलोनी, II चंद्रीगढ़ रोड, MA जिन्ना रोड ऐं बल्दिया टाउन में बरसात। मलीर, गुलशन हदीद, स्टील टाउन, कायदाबाद, रज़ाकाबाद, काठोड़ ऐं गगर फाटक वारनि इलाइक़नि में बि वसकारो। हैदराबाद, मीरपुर ख़ास, उमरकोट, कुंदरी, झंडोमरी ऐं ॿिया नंढा वॾा शहर तलाव बणिजी विया। काछो में नयूं वही अचण सबबि रोड रस्ता ॿुॾी विया। चइनि UCs खे मिलाईंदड़ छिनी जोही रोड खे बचाइण लाइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत कोशिशूं वठण लॻा। हैदराबाद, सांगड़, नवाबशाह, थरपारकर, ॼाम शोरो ऐं बदीन में बि वसकारो। फैज़गंज, पटीदन, टंडोबागो, काज़ी अहमद, टंडोॼाम, कोटलालू समेत केतिरनि ई शहरनि में गजगोड़ सां बरसात। केटी बंदर, मोरो, मातली, गाड़ो, घारो ऐं बांदी में बि वसकारो। रोड रस्ता पाणी हेठि। हैदराबाद जी मुख़्तलिफ़ वाहन ऐं नालनि तां गैर क़ानूनी अदावतूं हटाइण लाइ इंतज़ामिया ऑपरेशन शुरू करे छॾियो। कासमाबाद ऐं रेलवे कॉलोनी में गोॾे जेॾो पाणी बीठल। कराची में वसकारे खां पोइ वॾो वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि शर्जील मेमण ऐं नासिर शाह सां गॾु रस्तनि ते निकिरी आयो। वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे पाणी निकाल करण वारनि इंतज़ामनि जो जाइज़ो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां बि रेडियो स्टेशन ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो इंतज़ामिया खे पाणी निकाल करण जूं हिदायतूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त काबीना जा मेंबर्स, इंतज़ामिया ऐं मशीनरी रस्तनि ते मौजूदु आहे। जंहिं बि इलाइक़े में पाणी बीठल आहे उतां फ़ौरी तौरु पाणी निकाल कयो वञे। शर्जील मेमण जो चवणु आहे त शहरनि जे मसइलनि जे हल लाइ असां रोडनि ते आहियूं। वॾो वज़ीर पाण समूरनि इंतज़ामनि जी निगरानी करे रहियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त शहर में अॼु शाम खां शदीद बरसात जा इम्कान आहिनि। शहर में बरसातुनि जो सिलसिलो अरबा ताईं जारी रहंदो। सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि 28 जुलाई ताईं बारिश पइजी सघे थी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ अहमद चयो त शहर में 200 मिलीमीटर ताईं बरसात पइजी सघे थी। शहरनि खे गैर ज़रूरी तौरु घरनि मां ॿाहिरि न निकिरण जो मशवरो। कराची पुलिस जे सरबराह शहर में शदीद बरसातुनि जी अॻकथीअ बाद समूरनि फील्ड कमांडर्स खे इलाइक़नि में मौजूदु रहण जो हुकुम ॾेई छॾियो। AIG जावेद आलम ओढो जो चवणु आहे त ट्रैफ़िक पुलिस जा ऑफिसर्स ऐं अहलकार शहर में ट्रैफ़िक जी रवानी यकीनी बणाइनि। बरसात दौरान पुलिस जा ऑफिसर्स तोड़े अहलकार शहरनि जी भरपूर मदद कनि।